मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 15 सबक ॾहों हिस्सो पहिरियों रेज़िस्टरनि जो ॻंढापो कॉम्बिनेशन ऑफ रेज़िस्टर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आउं आहियां सलाल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे रेज़िस्टरनि जो ॻंढापो यानी कॉम्बिनेशन ऑफ रेज़िस्टर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड व्हाट इज मीन्ड बाय सीरीज़ एंड पैरेलल कॉम्बिनेशंस ऑफ रेज़िस्टर्स, यानी उहो सम्झंदासीं त रेज़िस्टरनि जो सिलसिलेवार ऐं मुतवाज़ी ॻंढापे जो मतिलबु छा आहे। ॿी पॉइंट में चवे थो डिफरेंशिएट बिटवीन सीरीज़ एंड पैरेलल कनेक्शंस बेस्ड ऑन करंट एंड पोटेंशियल डिफरेंस, यानी सिलसिलेवार ऐं मुतवाज़ी ॻंढापे में करंट ऐं मख़फ़ी फ़र्क़ खे जाचणु। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी लर्न how multiple resistors behave when connected in different ways. We also analyze and design practical circuits used in homes, industries and electronic gadgets and build a foundation for studying advanced electrical networks and power distribution. इन चवण जो मतिलबु इहो आहे त रेज़िस्टरनि जे ॻंढापे जो मुतालियो करण सां असां उहो सम्झी सघूं था त मुख़्तलिफ़ रेज़िस्टर मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॻंढिजण ते कीअं कमु कनि था, जीअं सिलसिलेवार ऐं मुतवाज़ी ॻंढापो। असां घरनि, कारखाननि ऐं इलेक्ट्रॉनिक डिवाइसनि में इस्तेमालु थींदड़ अमली सर्किटनि जो तजज़ियो ऐं डिज़ाइन बि करियूं था ऐं वधीक तरक़ी याफ़्ता बरक़ी नेटवर्क ऐं बिजलीअ जे वर्ष जे मुताले लाइ बुनियाद तयारु करियूं था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे कॉम्बिनेशन ऑफ रेज़िस्टर्स। तो प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे असां जेको आहे त हिकिड़े मिसाल जे ज़रिए सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो मिसाल जे तौर ते असांखे कोई सर्किट ठाहिणो आहे जंहिं में जेको आहे त असांखे कंहिं वैल्यू जे रेज़िस्टर जी ज़रूरत आहे। हाणे या मिसाल जे तौर ते ईअं चऊं त असां वटि कंहिं हिकिड़े वैल्यू जे रेज़िस्टर जी ज़रूरत आहे, जेको वैल्यू असांखे ज़रूरत में आहे रेज़िस्टर जो, उन वैल्यू जा असांखे रेज़िस्टर्स नथा मिलनि। मिसाल जे तौर ते असां वटि जेको आहे त हिन टिनि क़िस्मनि जा या टिनि वैल्यूज़ जा रेज़िस्टर्स मौजूदु आहिनि। मिसाल 2 ओम, 4 ओम ऐं 6 ओम। असांखे जेको आहे त ज़रूरत आहे उहा 12 ओम रेज़िस्टर जी। पोइ हाणे असां छा कंदासीं, असां वटि जेके अवेलेबल रेज़िस्टर्स आहिनि उहे हीअ आहिनि ऐं ज़रूरत असांखे जेको आहे त हिन वॾे रेज़िस्टर खां बि वॾे अमाउंट जी आहे। या असां ईअं खणी चऊं त असांखे जेको आहे त कंहिं सर्किट में जेको आहे त 2 ओम खां बि घटि रेज़िस्टर जी ज़रूरत आहे। पोइ हाणे असां वटि जेके रेज़िस्टर्स मौजूदु आहिनि उहे आहिनि हिन वैल्यूज़ जा। पोइ हाणे असां छा कंदासीं, जेकॾहिं असां कॉम्बिनेशन ऑफ रेज़िस्टर सम्झियल हूंदासीं त असांखे टेंशन वठण जी काई ज़रूरत कान्हे का। असां हिन टिनि रेज़िस्टर्स मां पंहिंजी डिज़ायर वैल्यू जेको आहे त हासिल करे सघूं था। जेकॾहिं असां कॉम्बिनेशन ऑफ रेज़िस्टर्स वारो टॉपिक न हूंदासीं सम्झियल त असांखे जेको आहे त उहा सर्किट कंप्लीट करण में या सर्किट में रेज़िस्टर लॻाइण में दिक़त थींदी। हाणे असां ॾिसंदासीं त असां कहिड़े तरीक़े सां या कहिड़ी कॉम्बिनेशन में इहे रेज़िस्टर्स असां लॻाए सघूं था। उन्हनि जूं कॉम्बिनेशन्स घणियूं आहिनि। तो प्यारा ॿारो, अगरि जेकर असां कॉम्बिनेशन्स जी ॻाल्हि कंदासीं त रेज़िस्टर असां जेको आहे त ॿिनि कॉम्बिनेशन्स में कनेक्ट करे सघूं था। हिकिड़ी आहे सीरीज़ कॉम्बिनेशन ऐं ॿी आहे वरी असांजी पैरेलल कॉम्बिनेशन। सभ खां पहिरीं असां जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन जे बारे में जेकॾहिं डिस्कस कयूं त प्यारा ॿारो, तव्हां ॾिसंदव त हीअ असांजी जेको आहे त बैटरी आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ी असां हितां हीअ वायर कढी आहे ऐं उन हिकिड़ी वायर में असां हीअं लगातार जेको आहे त 3 रेज़िस्टर जेको आहे अटैच कया आहिनि या कनेक्ट कया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त ही जेको आहे त हिकिड़ो लूप ठही वियो आहे, ठीकु आहे, यानी हितां शुरू थियो ऐं हिते अची करे ख़तमु थियो। हाणे अहिड़े तरीक़े सां असां रेज़िस्टर कनेक्ट कयूं जेके पाण में जेको आहे त हिकिड़े ई जेको आहे माना लाइन में कनेक्ट हुजनि। तहिड़ी रेज़िस्टर वारी कॉम्बिनेशन खे असां जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन चवंदासीं। या खणी ईअं चई सघूं अहिड़ी कॉम्बिनेशन रेज़िस्टर जी जंहिंमें जेको आहे त असांजो सिर्फ़ु हिकिड़ो सिंगल लूप ठहे, तंहिंखे असां जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन चई सघूं था। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था, इन सीरीज़ कॉम्बिनेशन रेज़िस्टर्स आर कनेक्टेड टू बैटरी इन सिंगल लूप, यानी जेके रेज़िस्टर्स आहिनि उहे बैटरी सां जेको आहे त सिंगल लूप में कनेक्ट थियनि या कनेक्ट कया वञनि, तंहिंखे असीं जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन चवंदासीं। ॿी कॉम्बिनेशन असांजी जेका हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं वरी पैरेलल कॉम्बिनेशन। ठीकु आहे। असां कैपेसिटर वारे टॉपिक में इन्हनि खे सही तरीक़े सां डिस्कस करे आया आहियूं। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, जेकर हाणे हिते असां ॾिसंदासीं त हीअ असांजी जेको आहे त बैटरी आहे ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे हिते हिन रेज़िस्टेंस जी ॻाल्हि कंदासीं
त हिननि में छा थींदो त जेकॾहिं असां हिन बैटरीअ सां हिन रेज़िस्टर जी कॉम्बिनेशन ॾिसूं या कनेक्शन ॾिसूं त कनेक्शन कीअं हूंदी त हिन रेज़िस्टर सां जेको आहे त हिकिड़ो अलॻि सां लूप थो ठहे, हिन रेज़िस्टर जो हिन बैटरीअ सां अलॻि सां लूप थो ठहे ऐं हिन रेज़िस्टर जो हिन बैटरीअ सां अलॻि सां लूप थो ठहे। या ईअं खणी चऊं त हीउ रेज़िस्टर हिकिड़ो लूप थो ठाहे, हीउ रेज़िस्टर ॿियो लूप थो ठाहे ऐं हीउ रेज़िस्टर जेको आहे त टियों लूप थो ठाहे। हाणे अहिड़ी रेज़िस्टरनि जी अरेंजमेंट जंहिंमें जेको आहे त बैटरीअ सां जॾहिं असां रेज़िस्टर कनेक्ट कयूं त उहे हिक खां वधीक लूप ठाहिनि, तंहिं कॉम्बिनेशन खे असां चवंदासीं जेको आहे त पैरेलल कॉम्बिनेशन। ठीकु आहे, सो इन जे लाइ असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त इन पैरेलल कॉम्बिनेशन रेज़िस्टर्स आर कनेक्टेड टू अ बैटरी इन 2 or more loops। यानी सीरीज कॉम्बिनेशन में जेको आहे त सिंगल लूप ठहंदो ऐं उन खां पोइ पैरेलल कॉम्बिनेशन में असांजा जेको आहे त वधीक लूप्स ठहंदा। ठीकु आहे, यानी हिक खां वधीक लूप्स असांजा ठही सघनि था। प्यारा वारो, हींअर असीं जेको आहे त सम्झंदासीं त सीरीज कॉम्बिनेशन छा हूंदी आहे। हाणे सभ खां पहिरीं असां जेको आहे त हिकिड़ो डायग्राम खणूं था। हाणे डायग्राम में असां छा कयो आहे, असां जेको आहे त 3 मुख़्तलिफ़ रेज़िस्टर खया आहिनि ऐं इन रेज़िस्टर्स खे असां जेको आहे त हिकिड़ी बैटरीअ सां कनेक्ट कयो आहे। उन खां पोइ जीअं त असांखे ख़बर आहे त जेको करंट आहे उहो हायर पोटेंशियल खां लोअर पोटेंशियल जे तरफ़ मूव कंदो आहे। हाणे जेकॾहिं असां करंट जे फ्लो खे ॾिसंदासीं प्यारा ॿारो, त करंट जो जेको फ्लो आहे उहो हिन तरीक़े सां थींदो त सभ खां पहिरियों जेको आहे त हीउ करंट हिन रेज़िस्टर मां गुज़रंदो, उन खां पोइ वरी हिन ॿिए रेज़िस्टर मां गुज़रंदो, उन खां बाद में वरी साॻियो करंट असांजो 3 रेज़िस्टर मां गुज़री करे वरी साॻियो बैटरीअ जे तरफ़ ईंदो। हाणे जेकॾहिं असां हिन करंट जी ॻाल्हि कयूं त करंट खे मूव करण जे लाइ, करंट खे जेको आहे त हायर पोटेंशियल खां लोअर पोटेंशियल जे तरफ़ अचण जे लाइ सिर्फ़ हिकिड़ो ई रस्तो आहे। हिन हिकिड़े रस्ते खां अलावा ॿियो कोई हिन वटि रस्तो ई न आहे जंहिं रस्ते सां जेको आहे त ही करंट ही सर्किट मुकमिल कंप्लीट करे साॻियो बैटरी जे तरफ़ अचे। यानी करंट खे फ्लो करण जे लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी पाथ आहे। इन पॉइंट खे असां मद्देनज़र रखी करे जेको आहे त इन जी डेफिनेशन ठाहे सघूं था ऐं इन जी डेफिनेशन असां हिन तरीक़े सां लिखंदासीं, जंहिंमें चवे थो त 2 or more resistors are said to be connected in series if the flow of current has only one path। यानी जॾहिं करंट खे वहण लाइ रुगो हिकु ई रस्तो हुजे त 2 या 2 खां वधीक रेज़िस्टरनि जे ॻंढापे खे सिलसिलेवार ॻंढापो चइबो आहे। यानी सिर्फ़ असां हिते जेको आहे त करंट खयोंसीं ऐं करंट जे बुनियाद ते असां हिन जी हिकिड़ी डेफिनेशन जेको आहे ठाहीसूं। उन खां बाद में प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ही कैपेसिटर वारो हिकिड़ो मिसाल खणूं त कैपेसिटर में असांजो जेको आहे त 2 प्लेट्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे उनखे असां जेको आहे त बैटरी सां कनेक्ट कयो आहे। हिकिड़ी प्लेट जेका हूंदी त बैटरी जे पॉजिटिव टर्मिनल सां कनेक्ट हूंदी डायरेक्ट, ऐं ॿी जेका प्लेट हूंदी कैपेसिटर जी उहा वरी बैटरीअ जे नेगेटिव टर्मिनल सां डायरेक्ट कनेक्ट हूंदी। यानी जेकॾहिं असांजो कैपेसिटर डायरेक्ट कनेक्ट आहे या उन कैपेसिटर जूं जेके प्लेट्स आहिनि डायरेक्ट कनेक्ट आहिनि बैटरी सां, त पोइ छा थींदो त जेको बैटरी जो पोटेंशियल डिफरेंस हूंदो उहो ई असांजो जेको आहे त उन कैपेसिटर जो पोटेंशियल डिफरेंस थींदो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं बैटरी जो पोटेंशियल डिफरेंस जेको आहे त 5 वोल्ट आहे त असांजे कैपेसिटर जो जेको डिफरेंस ठहंदो उहो बि जेको आहे त 5 वोल्ट हूंदो। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे हिते रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं त मिसाल जे तौर ते असां वटि जेका बैटरी आहे उहा 12 वोल्ट जी आहे। हाणे हिते जेकर असां रेज़िस्टर खे ॾिसूं त रेज़िस्टर जी हिकिड़ी एंड जेका आहे उहा बैटरी जे हिकिड़े साइड खां कनेक्ट आहे डायरेक्ट, ऐं ॿी एंड जेका आहे त डायरेक्ट बैटरी जे ॿी साइड खां कनेक्ट आहे। हाणे जेकॾहिं हिते असां वोल्ट जी ॻाल्हि कंदासीं त वोल्टेज जेका आहे उहा असांजे हिन रेज़िस्टर जी जेको आहे त 12 वोल्टेज हूंदी। ठीकु आहे, पर शर्त इहो आहे त जेको असांजो रेज़िस्टर आहे उन जूं ॿई जेके साइड्स आहिनि उहे डायरेक्ट कनेक्ट हुजनि बैटरी सां, तॾहिं जेको आहे त बैटरी जी वोल्टेज ऐं उन रेज़िस्टर जी वोल्टेज जेको आहे त सेम रहंदी, अदरवाइज़ जेको आहे त उहा वोल्टेज सेम न रहंदी। हाणे जेकॾहिं असां हिन शइ खे मद्देनज़र रखी करे, हिन सर्किट डायग्राम खे मद्देनज़र रखी करे हिन सर्किट जे तरफ़ हलूं ऐं हिते असां सम्झण जी कोशिशि कयूं त हिते छा असांजा वोल्टेज जेको आहे त सेम रहनि था जेका असांजा जेके वोल्टेज असांजे बैटरीअ जा आहिनि। हाणे जेकॾहिं असां फर्स्ट रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त फर्स्ट रेज़िस्टर जी जेका हिकिड़ी साइड आहे उहा त डायरेक्ट कनेक्ट आहे बैटरी सां, पर सेकंड साइड जेका आहे उहा कनेक्ट न आहे। इन जो मतिलबु छा थियो त हिते वोल्टेज असांजी उन बैटरीअ जे वोल्टेज जहिड़ी न बीहंदी। हाणे जेकॾहिं असां वरी सेकंड रेज़िस्टर जे तरफ़ हलंदासीं त सेकंड रेज़िस्टर जूं जेके ॿई साइड्स आहिनि उहे ॿई जेको आहे त डायरेक्ट बैटरी सां कनेक्ट न आहिनि। उन खां पोइ थर्ड रेज़िस्टर जे तरफ़ हलंदासीं त उनजी हिकिड़ी साइड बैटरी सां कनेक्ट आहे पर ॿी साइड
बैटरी सां कनेक्ट नाहे। ठीकु आहे। हाणे हिन मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त जॾहिं असां सीरीज़ कॉम्बिनेशन कंदासीं त इते असांजी जेका वोल्टेज आहे उहा हर रेज़िस्टर जी जेको आहे त डिफरेंट रहंदी। करंट असांजो साॻियो रहंदो। ठीकु आहे। करंट खे ॿियो को रस्तो ई कान्हे को गुज़रण जे लाइ। करंट इन हिकिड़े ई रस्ते खां जेको आहे गुज़रंदो। पर वोल्टेज जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त वोल्टेज फर्स्ट रेज़िस्टर में अलॻि हूंदी, वरी सेकंड रेज़िस्टर में अलॻि हूंदी ऐं थर्ड रेज़िस्टर में अलॻि हूंदी। हाणे जेकॾहिं हिन वोल्टेज खे मद्देनज़र रखी करे असां हिकिड़ी ॿी डेफिनेशन ठाहियूं त उहा हिन तरीक़े सां ठहंदी। इन जे लाइ असां चवंदासीं a combination in which the potential difference across all the resistors is different and the same current flows through each resistor is called a series combination। यानी पोटेंशियल डिफरेंस जेको आहे हर रेज़िस्टर में डिफरेंट हूंदो कंहिंजे अक्रॉस ऐं इन रेज़िस्टर्स जे अक्रॉस। जेके असांजा रेज़िस्टर्स हिन में सीरीज़ कॉम्बिनेशन में लॻल आहिनि। ठीकु आहे। पर इन्हनि सभिनी में जेको करंट जो फ्लो आहे उहो असांजो सेम रहंदो। ठीकु आहे। तॾहिं जेको आहे त असां हिन कॉम्बिनेशन खे जेको आहे चऊं था सीरीज़ कॉम्बिनेशन। सो सीरीज़ कॉम्बिनेशन जूं असां जेको आहे हिते ॿ डेफिनेशन्स लिखियूं थी। हिकिड़ी जेको आहे त करंट जे बुनियाद ते, ॿी जेको आहे त वरी वोल्टेज जे बुनियाद ते। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ असां वटि जेको वोल्टेज जो फार्मूलो आहे उहो आहे V इज़ इक्वल टू IR। हाणे उन खां बाद में जेकॾहिं हिते असां फर्स्ट रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं त फर्स्ट रेज़िस्टर जे लाइ असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त वोल्टेज 1 इज़ इक्वल टू IR1। करंट असांजो सेम आहे। हिते वोल्टेज डिफरेंट हूंदो ऐं रेज़िस्टर डिफरेंट हूंदो। अगरि सेकंड रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं त उन जे लाइ फार्मूलो असांजो ठही वेंदो V2 इज़ इक्वल टू IR2। थर्ड रेज़िस्टर जी ॻाल्हि कंदासीं त हिन जो फार्मूलो थी वेंदो V3 इज़ इक्वल टू IR3। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे असां जेको आहे त हिन जी डेरिवेशन कंदासीं त कहिड़े नमूने सां असां जेको आहे त टोटल रेज़िस्टेंस मालूम करे सघूं था। ठीकु आहे। सभ खां पहिरीं असीं हिन रेज़िस्टरनि जी जेको आहे त टोटल पोटेंशियल डिफरेंस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त टोटल पोटेंशियल डिफरेंस जेकॾहिं हिन जी मालूम करणु चाहियूं त पोइ उहा टिनी रेज़िस्टरनि जी जेका पोटेंशियल डिफरेंस हूंदी प्यारा ॿार उहा असांजी हुन बैटरीअ जे पोटेंशियल डिफरेंस जे बराबरि हूंदी। ठीकु आहे। सो इन खे मालूम करण जे लाइ असां छा कंदासीं, सभ खां पहिरीं असां जेको आहे त हिन टिनी रेज़िस्टरनि जी जेका पोटेंशियल डिफरेंस आहे उन्हनि खे पाण में एड कंदासीं। ठीकु आहे। जीअं त असां फार्मूलो पढ़ी आयासीं त V इज़ इक्वल टू IR। ठीकु आहे। ऐं V1 जी जॻह ते असां IR1 लिखियोसीं, V2 जी जॻह ते IR2 ऐं V3 जी जॻह ते IR3। उन खां पोइ हाणे ॾिसूं त हिते काई शइ असांजी कॉमन निकिरे थी। हा, जेकॾहिं ॾिसंदासीं त हिते असांजी I जेको आहे त उहा कॉमन निकिरंदी। उन खां पोइ असांजो जेको वैल्यू आहे उहो हिन तरीक़े सां ठही वेंदो। ठीकु आहे। हाणे हिते जेकॾहिं असां ॾिसूं त हिते असांजी जेका I आहे उहा ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे त मौजूदु आहे। सो हीअ हिते जेको आहे त कैंसिल थी वेंदी। ठीकु आहे। सो बक़ाया जेका असां वटि इक्वेशन बचंदी उहा बचंदी R इज़ इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3। ठीकु आहे। तो या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त RE इज़ इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3। ठीकु आहे। हाणे हीअ जेका R आहे इहा असांजी जेको आहे त टोटल रेज़िस्टेंस आहे कंहिंजी ऐं हिन सीरीज़ कॉम्बिनेशन में जेके असांजा रेज़िस्टर्स मौजूदु आहिनि। हाणे RE छा आहे प्यारा ॿारो, RE आहे असांजी जेको आहे त इक्विवेलेंट रेज़िस्टेंस, या असां हिनखे टोटल रेज़िस्टेंस बि चई सघूं था, या हिनखे असां जेको आहे त नेट रेज़िस्टेंस बि चई सघूं था। ठीकु आहे। तो इहा आहे असांजी जेको आहे त इन सीरीज़ कॉम्बिनेशन में जेके असांजा जेके असांजा रेज़िस्टर्स लॻल आहिनि उन्हनि जी जेको आहे त टोटल रेज़िस्टेंस। ठीकु आहे। हे त असां हिते जेको आहे त 3 लिखिया आहिनि, पर जेकॾहिं असां वटि 10 हुजनि, 12 हुजनि, केतिरो बि अमाउंट हुजे रेज़िस्टर्स जो, ऐं उहे जेकॾहिं सीरीज़ में जेको आहे त कनेक्ट थियल आहिनि त असां छा कंदासीं, सिर्फ़ु असां हिते जेको आहे प्लस कंदा वेंदासीं। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो उन खां बाद में असां जेको आहे त कुझु की पॉइंट सम्झंदासीं जेको आहे त सीरीज़ कॉम्बिनेशन जे हिसाब सां। त हिन जी पहिरीं पॉइंट में चवे थो इन सीरीज़ कॉम्बिनेशन नेट रेज़िस्टेंस ऑलवेज इंक्रीज़। चवे थो त जॾहिं असां सीरीज़ कॉम्बिनेशन कंदासीं उन जी जॾहिं असां कैलकुलेशन कंदासीं त उन में छा थींदो त जेको असांजो नेट रिज़ल्ट निकिरंदो, ठीकु आहे, जॾहिं हीअ असां कैलकुलेशन कंदासीं हिन में वैल्यूज़ रखी करे त असांजी जेका नेट रेज़िस्टेंस हूंदी उहा असांजी जेको आहे त इंक्रीज़ थींदी। उन खां बाद में नेक्स्ट पॉइंट में चवे थो त नेट रेज़िस्टेंस ऑलवेज ग्रेटर देन द ग्रेटेस्ट इंडिविजुअल रेज़िस्टेंस। हाणे चवे थो त जेका नेट रेज़िस्टेंस हूंदी उहा असांजी हमेशह जेको आहे त वधीक हूंदी, वॾी हूंदी कंहिंखां जेको असांजो रेज़िस्टर जेको आहे त इंडिविजुअल आहे। ठीकु आहे। हाणे इनखे हिन तरीक़े सां सम्झूं था, मिसाल जे तौर ते त हिकु रेज़िस्टर आहे असांजो 2 ओम जो, हिकिड़ो आहे 4 ओम जो, हिकिड़ो आहे 6 ओम जो। त हाणे चवे थो त जेकॾहिं असां हिन सीरीज़ कॉम्बिनेशन जी ॻाल्हि कयूं त इन में जेकॾहिं असां ही 3 वैल्यूज़ पाण में
जेको आहे त एड कयूं, ठीकु आहे, त हे थींदा असांजा जेको आहे त घणा 12 ओम। ठीकु आहे, त 6 ओम खां बि वधीक जेको आहे त असां वटि रेज़िस्टेंस अची वियो। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन खे ॾिसंदासीं प्यारा ॿारो, त हिते असांजो जेको वैल्यू अचे थो उहो अचे थो 12 ओम। त हिते हिन सेकंड पॉइंट में चवे थो त जेको असांजो इंडिविजुअल जेको आहे त इंडिविजुअल जेको असांजो ग्रेटर वैल्यू आहे रेज़िस्टर जो, असांजो जेको नेट रिज़ल्ट आहे उहो उन खां बि वधीक ईंदो। यानी असांजो जेको ग्रेटर वैल्यू आहे रेज़िस्टर जो उहो घणो आहे 6, पर असांजो जेको नेट रिज़ल्ट अचे थो उहो घणो थो अचे 12 ओम, यानी हिन खां बि वधीक। त इहा ई पॉइंट हिते असांखे चवे थो त जेको असांजो नेट रिज़ल्ट आहे, यानी नेट जेको रेज़िस्टेंस आहे या इक्विवेलेंट जेको रेज़िस्टेंस आहे, उहो हमेशह जेको आहे त ग्रेटर हूंदो कंहिंखां, इंडिविजुअल रेज़िस्टेंस खां। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हींअर असीं वरी जेको आहे त एडवांटेजिस ऑफ सीरीज़ कॉम्बिनेशन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त सीरीज़ कॉम्बिनेशन जा जेको आहे त एडवांटेजिस कहिड़ा आहिनि। तो इन जे लाइ चवे थो व्हेन अ लार्ज नंबर ऑफ बल्ब्स और लाइट्स नीड टू बी यूज्ड एट द सेम टाइम। चवे थो त केतिरा बि असां वटि नंबर ऑफ द बल्ब्स हुजनि या नंबर ऑफ द लाइट्स हुजनि, ठीकु आहे, असां जेको आहे त उन्हनि खे जेको आहे त सेम टाइम में यूज़ करे सघूं था। जीअं तव्हां हिन जेको आहे त पिक्चर में ॾिसी सघो था, हिते असां 3 ॾिना आहिनि, पर इन जॻह ते असां जेको आहे त 5 ॾियूं, 8 ॾियूं, 10 ॾियूं, 100 ॾियूं, केतिरा बि ॾियूं, तो एट ए टाइम असां जेको आहे सभिनी खे यूज़ करे सघूं था। ॿी पॉइंट में चवे थो बिकॉज़ द सर्किट रिसीव्स लेस करंट इट इज सेफर। उन खां पोइ चवे थो हीउ जेको सर्किट आहे उहो घटि करंट जेको आहे त रिसीव कंदो ऐं सेफ रहंदो। थर्ड पॉइंट में चवे थो ऑल द बल्ब्स लाइट्स एंड अप्लायंसेस आर कनेक्टेड टुगेदर, इट्स इज़ियर टू टर्न देम ऑन और ऑफ। चवे थो त जेके असां जेको आहे त बल्ब या लाइटियूं जेके बि यूज़ कयूं था गॾिजी करे, तो इन्हनि खे जेको आहे त बंदि करणु या इन्हनि खे खोलणु जेको आहे त आसान आहे। सिर्फ़ु हिकिड़े ई स्विच सां, हिकिड़ी बटन सां असां आसानी सां जेको आहे उन्हनि खे बंदि करे सघूं था या खोले सघूं था। ठीकु आहे, तो हींअर वरी असां हलूं था डिसएडवांटेजिस ऑफ सीरीज़ कॉम्बिनेशन जी तरफ़। हाणे इन जा डिसएडवांटेजिस जेके आहिनि उहे सम्झण जी कोशिशि कंदासीं त डिसएडवांटेजिस जेके आहिनि त उहे कहिड़ा आहिनि। इन लाइ चवे थो ऑल अप्लायंसेस हैव ओनली वन स्विच, नो सिंगल अप्लायंस मे बी टर्न्ड ऑफ सेपरेटली। चवे थो त जेके बि असांजा टोटल अप्लायंसेस आहिनि, डिवाइसिस आहिनि, उहे जेको आहे त हिकिड़े स्विच सां कनेक्टेड आहिनि। ठीकु आहे, असां कंहिं बि हिकिड़े डिवाइस खे सेपरेटली अलॻि सां जेको आहे उनखे ऑन या ऑफ नथा करे सघूं। ठीकु आहे, जेकॾहिं असांखे कोई बि हिकिड़ो बल्ब बंदि करिणो आहे त असां जेको आहे त सभई बल्ब बंदि करे सघूं था। ठीकु आहे, उन हिकिड़े खे नथा करे सघूं। उन खां बाद में सेकंड पॉइंट में चवे थो द सेकंड कंपोनेंट ऑफ द सर्किट will not function if one component is fused or quite operating। चवे थो त जेकॾहिं ॿियो बल्ब असांजो या सेकंड जेको कंपोनेंट आहे उहो जेकॾहिं सड़ी थो वञे या ख़राब थो थी वञे या फंक्शन नथो करे, त उन हिकिड़े जे करे सॼी सीरीज़ जा जेके बि असांजा कंपोनेंट हूंदा उहे सभई जेको आहे त ऑपरेट न थींदा, उहे जेको आहे उन्हनि जो ऑपरेशन फेल थी वेंदी, उहे जेको आहे सभई बंदि थी वेंदा कंहिं हिकिड़े में बि जेकॾहिं मसइलो हूंदो त। तो प्यारा वारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठी नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।